शींह शेर ख़ुदा जो वणेस त बेदो ॾे वणेस त बचो ॾे। दोस्तो हिकिड़े बरोच खे वाट वेंदे वाणियो हथ अची वियो। खेसि फुरण जी नियत सां अची आकेड़ा चाढ़ियाईंसि। लठ ॾेखारे दड़के सां पुछाईंसि, अड़े वाणिया कलमो भर न त अचई थी लठ। चईं, धणी मूंखे कलमे जी कहिड़ी ख़बर। वाणे हथ ॿधी इलाज कंदे चयोसि त गुरु तूं कलमो पढ़ंदो हल, मां पोयां वरजाईंदो थो हलां। क्याड़ी खणंदे चवण लॻुसि त वाणिया भाग भला अथई, इतां बचो थो वञी, कलमो मूंखे बि पढ़णु नथो अचे। चङो भला ॿुधाए त शींहं बचो ॾींदो आहे कि न बेदो ॾींदो आहे। वाणियो टुॿीअ में पइजी वियो। जे चवे थो त शींहं बेदा ॾींदो आहे त बरोच चवंदो त न बचा ॾींदो आहे। जेकॾहिं चवे थो त बचा ॾींदो आहे त बरोच चवंदो त न बेदा ॾींदो आहे। सोचे सोचे चयाईंसि त शींहं शेर ख़ुदा जो वणेस त बेदो ॾे वणेस त बचो ॾे। मतिलब त ॾाढे मुड़स जी पंहिंजी मर्ज़ी आहे त जीअं वणेस तीअं करे। अॻियां बाहि पोयां भित। नाग झलियो विछूअ खे, चए गिहांस थो त पेट थो फाड़े, छॾियांसि थो त कोढ़ियो थो थियां। दोस्तो उमेद कजे थी त हीअ वीडियो बि तव्हांखे ज़रूर पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कंदव।